उत्तर वजीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 8 दहशतगर्द मार्च विया। ऑपरेशन उत्तर वजीरिस्तान जे इलाइक़े रिस्मक में कयो वियो। ISPR मूजिब ऑपरेशन दौरान 8 ख्वारिजी दहशतगर्द मार्च विया। ख्वारिजी दहशतगर्द मासूम शहरियुनि जे क़त्ल में मुलविस हुआ। मार्च वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो। सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ पुरअज़्म आहे। मुल्की मैशत लाइ वॉशिंगटन में वही खुशखबरी। IMF एग्जीक्यूटिव बोर्ड पाकिस्तान लाइ $7 अरब जी बैलआउट पैकेज की मंजूरी ॾेई छॾी। पाकिस्तान कर्ज की पहिरीं किस्त 30 सितंबर ते मिलंदी। पाकिस्तान लाइ IMF जो नओं कर्ज प्रोग्राम 37 महीननि ते ॿधल हूंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो कर्ज प्रोग्राम की मंजूरी ते इत्मीनान जो इज़हार। संदसि चवणु आहे त मुआशी सुधारा आणण जो अमल जारी रहंदो। मुआशी हदफ़ हासिल करण जे लाइ मेहनत जारी रखी वेंदी। पाकिस्तान अंदर सीड़पकारी में इज़ाफ़ो मुआशी टीम की मेहनत जो सबूत है। ईअं ई मेहनत जारी रही त ही पाकिस्तान जो आख़िरी IMF प्रोग्राम हूंदो। वज़ीर आज़म पारां IMF पैकेज बाबति सहकार फराहम कंदड़ दोस्त मुल्कनि सऊदी अरब, UAE ऐं चीन जा बि थोरा मञा विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की फ़लस्तीन के सदर महमूद अब्बास से मुलाकात। गज़ा की सूरत हाल ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चवे थो असांजूं दिलियूं फ़लस्तीनियुनि सां गॾु धड़कनि थियूं। फ़लस्तीन सां ॿधी जो इज़हार ऐं गज़ा में फौरी जंगबंदी जो मुतालबो कयूं था। इसराइल फ़लस्तीनी अवाम ते ज़ुल्म जी इंतिहा कई आहे। फ़लस्तीनियुनि जी नसलकुशी ऐं बर्बरियत जी मज़म्मत कयूं था। इसराइल खे फ़लस्तीन मथां थींदड़ ज़ुल्म खे रोकणो पवंदो। हुकूमत तरफां पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में घटिताई जो इम्कान। पेट्रोल की कीमत में ₹1 या बरक़रार रहण जो इम्कान। डीज़ल की कीमत में ₹3 घटिताई जो इम्कान है। पेट्रोलियम शयुनि में घटिताई जो ऐलान 30 सितंबर ते कयो वेंदो। पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी आइन में तरमीम करण चाहिनि था। 18 तरमीम लाइ PP जो किरदार अहम रहियो आहे। मुल्क में आइन में तरमीम जूं ख़बरूं हलन पयूं। जॾहिं बि अहिड़ी ॻाल्हि थींदी आहे त पीपल्स पार्टी खां सवाल थींदा आहिनि। अॼु असां 26 आइनी तरमीम ते ॻाल्हि करे रहिया आहियूं। पीपल्स पार्टी हमेशह ॻाल्हि ॿोल जो रस्तो अख़्तियार कयो आहे। 18 तरमीम में बि पार्लियामेंट खे अख़्तियार मिलिया। PP अॻवान आजिज़ आमरा जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस चयईं आइन जी तरमीम लाइ मुल्क में माहौल ठही वियो आहे। आइनी तरमीम केतिरनि ई सालनि खां पोइ थींदी आहे। PP आइन ठाहींदड़ पार्टी आहे। आइन खे बहितर करण लाइ PP कम कंदी आहे। आइन ठाहींदड़ पार्टी ख़िलाफ़ ॻाल्हियूं करण ते अफ़सोस आहे। जम्मू कश्मीर जो तकरार आलमी अमन लाइ ख़तरो करार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की बैरूत में बमबारी की मज़म्मत। कश्मीर मामले ते सलामती काउंसिल के ठहराउ ते अमल दरामद थियणु घुरिजे। जम्मू कश्मीर के मसइले जो हल न थियण सबबि ख़िते जे अमन खे ख़तरो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो सलामती काउंसिल के मुबाहिसे लीडरशिप फॉर पीस के ख़िताब। चयाईं इसराइल के संदसि जंगी ॾोहनि जो जवाब ॾियणो पवंदो। तकरारनि खे हल न करण सां असांजो मुस्तक़बिल ऊंदाहो थी सघे थो। अमरीकी सदर जो बाइडन विच ओभर में डिघी जंग जो ख़तरो ज़ाहिर करे छॾियो। जो बाइडन चवे थो विच ओभर में डिघी जंग जो ख़तरो मौजूदु आहे पर हिकु मौक़ियो बि आहे। रियासती हालत ते इसराइली वज़ीर आज़म जे मौक़िफ़ ते मुतफ़िक़ न आहियां। हिज़्बुल्लाह गज़ा में जंगबंदी थी वञे त पोइ सॼो ध्यानु ओलह किनारे तरफ़ थी सघे थो। असां तब्दीली ॾिसण जा ख़्वाहिशमंद आहियूं। लिबनान में मुकम्मल जंग थी त ईरान लातालुकी जो इज़हार न कंदो। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची ख़बरदार करे छॾियो आहे। चवे थो इसराइल खे लिबनान ते हमला रोकण घुरिजनि। सलामती काउंसिल खे अमन ऐं सलामती खे बहाल करण लाइ मुदाख़लत करणी पवंदी। ख़ितो जंग जे वॾे पैमाने ते आहे। इसराइल समूरियूं हदूं पार करे चुको आहे। इसराइल खे ॾोह जी सज़ा मिलणु घुरिजे। ईरान लिबनान में इसराइली ज़ुल्म ख़िलाफ़ हिज़्बुल्लाह जी हिमायत करे थो। गॾियल क़ौमुनि खे लिबनान में इसराइली जारियत जो फ़ैसिलाइतो जवाबु ॾियणु घुरिजे।
रूस या बेलारूस जे सलामती खे ख़तरो थियो त एटमी हथियार इस्तेमाल करण सां देर न कंदासीं। रूसी सदर व्लादिमीर पुतिन जी धमकी। चवे थो रूस या उन जी रियासतुनि ते एटमी हथियार इस्तेमाल कया विया त रूस उन खे गॾियल हमलो तस्वुर कंदो। नई पॉलिसी में समूरा शर्त वाज़े कया विया आहिनि जंहिंमें रूस एटमी हथियार इस्तेमाल करे सघे थो। एटमी हथियार ई रूस ऐं उन जे अवाम खे तहफ़ुज़ ॾेई सघनि था। वज़ीर आज़म ऐं गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल विच में मुलाक़ात। शहबाज शरीफ़ पारां एंटोनियो गुतरेस खे वालारियल कश्मीर जी सूरत हाल जे हवाले सां आगाही। शहबाज शरीफ़ चयो आहे त वालारियल कश्मीर में भारतीय ॼारहाणियुनि कार्रवाई ते शदीद ॻणती आहे। कश्मीरियुनि खे पंहिंजी मर्ज़ी मूजिबि ज़िंदगी गुज़ारण जो हक़ ॾियण लाइ सलामती काउंसिल जे ठहराउ ते अमल दरामद ज़रूरी आहे। सेक्रेटरी जनरल सलामती काउंसिल जे ठहराउ ते अमल लाइ पंहिंजो अख़्तियार इस्तेमाल करे। वज़ीर आज़म जी फ़लस्तीनियुनि जी नसलकुशी वारी मुहिम जी बि शदीद मज़म्मत। संदसि चवण आहे त ग़ज़ा में फ़ौरी ऐं ग़ैर मशरूत जंगबंदी वक़्त जी ज़रूरत आहे। आलमी बिरादरी इसराइल जो एहतसाब करे। शहबाज शरीफ़ जी कुवैत जे वली अहद ऐं तुर्क सदर सां बि मुलाक़ातूं। वज़ीर आज़म जी बांग्लादेश जे चीफ एडवाइज़र डॉक्टर मोहम्मद यूनुस जे आॼाणे वारी तक़रीब में बि शिरकत। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर क़त्ल केस में गिरफ़्तार थियल जवाबदार बशीर महर जी ज़मानत मंज़ूर। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में शहीद जान मोहम्मद महर क़त्ल केस जी ॿुधणी। अदालत जवाबदार बशीर महर जी 2 लख रुपयनि एवज़ ज़मानत मंज़ूर कई। जवाबदार बख्शल उर्फ बख्शू ऐं बाबर महर जी ज़मानत बरक़रार। अदालत तरफ़ां जवाबदार बख्शल महर ऐं बाबर महर जी ज़मानत रद्द करण बाबति फ़रियादी धुर जी दरख़्वास्त रद्द। कराची में सीटीडी जी कार्रवाई। जवाबदार गिरफ़्तार। हथियार हथ सीटीडी यूसुफ गोठ भरिसां कार्रवाई करे जवाबदार इरफान मोहम्मद खे गिरफ़्तार करे वरितो। सीटीडी तर्जुमान मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि वटां वॾे अंग में हथियार हथ कया विया आहिनि। हथियार गेज़री जी सिक्योरिटी कंपनी मां चोरी कया विया। जवाबदार जो तालुक़ केपी सां मुख़्तलिफ़ कंपनी में कमु करे चुको आहे।